बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों, सिक भरियो सलाम। जिथे हुजो शाल खुश ऐं आबाद हुजो। दोस्तों, असांजी अलफ लैला सीरीज़ हली रही आहे। 19 क़िस्तूं तव्हांजी नज़र करे चुका आहियूं। इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा आयूं हूंदियूं। अॼु उन सिलसिले जी 20हीं क़िस्त। दोस्तों, ही किसो पियो हले उन हमाली ऐं टिनि भेनरुनि जो, जंहिंजूं 8-10 क़िस्तूं तक़रीबन इन ई किसे जूं असां तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। उन में 3 कलंदरनि पहिरियों किसो बयानु कयो। उन खां पोइ ख़लीफ़े घुरायो सभु भेनरुनि खे। उते वॾी भेण पंहिंजो किसो बयानु कयो, जेको कल्होकी क़िस्त में असां पूरो कयोसीं। हाणे ॿी जेका भेण हुई, जंहिंजे जिस्म ते मार जा निशान हुया, धकनि जा निशान हुया, ख़लीफ़े उन खे चयो त तूं पंहिंजो किसो ॿुधाए त तोखे इहे धकनि जा निशान छाजा आहिनि। हाणे उहा जेका ॿी भेण हुई, उहा ॿी भेण पंहिंजो किसो ख़लीफ़े जे अॻियां पेश कयो। ॿी भेण पंहिंजो किसो शुरू कंदे ॿुधायो त अमीरुल मोमिनीन, हाणे हीअ हुनजी वेगी भेण हुई। कल्ह उहा ॿुधाए वई त मां ऐं हे जेके 2 कुतियूं आहिनि, उहे असां पाण में सॻियूं भेनर आहियूं, ऐं ही 2 जेके आहिनि हे मुंहिंजूं वेगियूं भेनर आहिनि। पीउ साॻियो आहे, माउ ॿी आहे। त हिन ॿी छोकिरीअ किसो शुरू कयो, चई त हे अमीरुल मोमिनीन, जॾहिं न मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो त हुन चङो माल दौलत छॾे वियो, पंहिंजे पोयां छॾे वियो। बाबे जे गुज़ारे वञण खां पोइ, चई मां जवान हुयसि, बाबे जे गुज़ारे वञण खां कुझु टाइम पोइ मां हिकिड़े माण्हूअ सां शादी कई, निकाह कयो। मुंहिंजे नज़र में, ऐं मां जेका पुछा ॻाछा कई, त ॾाढो नेक माण्हू हुयो, ॾाढो नेक हुयो। मां उन सां पंहिंजो निकाह कयो। साल पूरो असां गॾु रहियासीं। हुनजी हयाती पूरी थी, साल खां पोइ गुज़ारे वियो, जंहिंसां मां शादी कई। मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो। मुंहिंजे मुड़ुस जी मिल्कियत मां बि मूंखे 80,000 दीनार सोना हिसे में आया, विरासत में आया। मुंहिंजो मुड़ुस बि पैसे वारो, 80,000 सोना दीनार मूंखे हिसे में आया। चई मां 10 वॻा कपिड़नि जा सिबराया। हर हिकु वॻे जी क़ीमत 1,000 सोनो दीनार, 1,000 सोनो दीनार, माना एॾा भला मां ऐं सुठा कपिड़ा सिबराया, 10 वॻा। इन मां अंदाज़ो लॻायो त मतिलबु मूं वटि पैसो केतिरो। कुझु ॾींहं गुज़रिया, हिकिड़े ॾींहं मां वेठी हुजां पंहिंजे घर में, हिकिड़ी पोड़ी मूं वटि आई। पोड़ी आई, पर हुन पोड़ी वीचारी जा गिटा बंदर थी विया, माना ॼण वॾी उमिरि जी। भिरूं, वार अछा ऐं ॼण खुसी वियासीं, ॾंद भॻल, मुंहं ते जीअं उमिरि जा निशान थींदा आहिनि, लींघा वॾा लीका उहे हुजनिसि। मथो सॼो अछो, ऐं जिस्म ते जीअं फुरड़ियूं थींदियूं आहिनि, फट फुरड़ियुनि जा, ईअं हुजेसि, ॿाहुनि ते, पेरनि ते, निरड़ ते, ईअं। कुबड़ी थी वीचारी हले पई, कद जी पूरी सारी ही। मां वेठी हुजां, हीअ अंदरि आई, अची मूंखे कई सलाम।
मुंहिंजे साम्हूं सलाम करे ऐं हेठि वेही रही ज़मीन ते। मां हिनखे चयो मथे वेह। मूंखे चई न मां हिते सही आहे। कीअं केरु आहे, कीअं अचणु छो थी? मूंखे चई त मुंहिंजी धीउ आहे हिकिड़ी, मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे, मुंहिंजी धीउ यतीम आहे। अॼु राति उन जो आहे निकाह, मुंहिंजी धीउ जो। असां हिन शहर में परदेसी आहियूं, मतिलबु असांखे केरु सुञाणे कोन, नवां आया, का ॼाण सुञाण कान्हे, पाड़े में बि कंहिंसां असांजो वास्तो कोन्हे। सो ॾाढी मां परेशान आहियां। तुंहिंजो नालो ॿुधी आई आहियां त ॾाढी भली आहे, नेक आहे, ग़रीबनि ते कहल कंदी आहे। सो तूं जे हिन असां वटि हली ऐं इन प्रोग्राम में शामिलु थी त सवाब बि मिलंदी, मूंखे बि ख़ुशी थींदी। ऐं वॾी ॻाल्हि त तूं मशहूरु आहे, हेॾी पैसे वारी आहे। तूं न जॾहिं मूं वटि ईंदीअ इन मौक़े ते त ॿियूं जेके पाड़े पतीअ जूं मायूं ॿुधंदियूं, भले पाण खे ख़ान साहब सॾींदियूं हुजनि, पर तुंहिंजे नाले न ॿुधंदियूं त उहा बि हिते आई आहे, त उहे रेसड़ियूं पाण ई मूं वटि अची पहुचनि। ऐं मुंहिंजी धीउ जी दिलि बि ख़ुशि थींदी, मुंहिंजी ॼण हिकिड़ी इज़त थी। छो जो मुंहिंजी दिलि बि मुंहिंजी धीउ बि जेका आहे सा उहा बि सम्झो त ॼण वीचारी अकेली जो आहे त ग़मगीन लॻी पई आहे। ख़ुदा खां सवाइ असांजो ॿियो केरु कोन्हे। ईअं चई हीअ रोअण लॻी आहे, मूंखे अची मुंहिंजे पेरनि खे, मुंहिंजा पेर पकिड़े, मुंहिंजे पेरनि ते पेरें पई पई। चई हिन जो अहिड़ी ॻाल्हि कई त मूंखे ईअं रहम अची वियो। मां चयोमांसि इन सां तोखे ख़ुशी थी मिले, तूं सम्झे थी त मुंहिंजी इज़त थी थिए, भला हाणे मुंहिंजो कहिड़ो टको ख़र्च थो थिए, ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे, मूंखे क़बूल आहे। ऐं मां ईंदसि बि, ऐं जे रब चाहियो त मूंखां जेको थी सघियो त मां तुंहिंजे धीउ जी मदद बि कंदुसि। मां तुंहिंजी धीउ जी मदद बि कंदुसि, जेका मूंखां थी सघी, लटो कपिड़ो थियो या ॻह ॻठो थियो, जेको मूंखां थी सघियो। मां हिन महिल तोखे नथी ॿुधायां, पर जेको थी सघियो त मां तुंहिंजी धीउ जी उहा बि कंदुसि। हीअ पोड़ी ॾाढी ख़ुशि थी, दुआऊं कयूं करणु लॻी मूंखे त रब साईं तोखे वधाईंदो, रब साईं तोखे इन नेकीअ जो बदिलो ॾींदो। पर इहो चई, मां चयोमांसि पोइ केॾी महिल हलां भला? मूंखे चई तूं हिन महिल तकलीफ़ न कर, भले तूं सुकून कर, सोमणी इशा वारे टाइम ते तूं तयारु थिजां, मां ईंदसि तोखे पाण पंहिंजे घर वठी हलंदसि। तोखे मुंहिंजो घर त ॾिठल कोन्हे, मां तोखे पाण पंहिंजे घर वठी हलंदसि। मां चयो ठीकु आहे, मां तूं अची था सोमणीअ, मां तयारु थी वेठी हूंदसि, मूंखे कहिड़ो कमु आहे, पर बसि सही आहे, मां तयारु थी वेठी हूंदसि। मां जो हिनखे चयोसि, उथी पहिरियों त वरी मुंहिंजा हथ पकिड़े मुंहिंजा हथ चुमण लॻी, मूंखे दुआऊं कंदी भई। चई हाणे हीअ जो भई, मां चयो त भला हाणे पोड़ी वीचारी, भला कंहिं मुंहिंजे वञण सां जे भला केरु ख़ुशि थो थिए त भला महिल ई कान वेंदसि, भला हूअं बि त घर में अकेली वेठी आहियां। सो मां उथियसि, वेतसि वेतसि, मां शादीअ जे लिहाज़ खां कपिड़ा पाता, श्रंगार वग़ैरह कयुमि, तयारु थी वेठसि। इशा जे टाइम ते पोड़ी आई। पोड़ी आई, जीअं पोड़ी आई, पोड़ी अची मूंखे चयो त ॾाढियूं पाड़े जूं मायूं आयूं, छो जो मां जो वियसि त मां वञी उते ॻाल्हि कई तुंहिंजी, त उहा राति ईंदी। सो जंहिं ॿुधो आहे त उहे अॻे ई अची पहुची वञे, जेके असांखे सुञाणनि बि कोन, निहारींदियूं बि कोन, उहे बि आयूं, रुॻो मां तुंहिंजो नालो खयो आहे। ऐं उहे बि ॾाढियूं ख़ुशियूं आहिनि, तुंहिंजो इंतज़ारु पई थियूं कनि त केॾी महिल थी अचे, ईअं सम्झो तुंहिंजो रस्तो पई थियूं, राह पई थियूं ॾिसनि। चई मां चादर पाती वॾी, उहा ढकियमि, उथियसि, पंहिंजी नौकिरियाणीअ खे गॾु खयुमि पाण, मां हिन सां गॾु हलियमि। हाणे मूंखे त रस्तो ॾिठल कोन हो, पोड़ीअ सां गॾु पई हलां, हलंदे हलंदे हिकिड़ी घिटीअ में अची पहुतासीं।
घिटीअ में जो आयुसि उन घिटीअ में ॿुहारी ॾिनल हुई, सफ़ाई थियल ॿुहारी बि ॾिनल हुई ऐं छिनकार बि थियल हो पाणीअ जो। उते छिनकार जे करे या कंहिं सबब जे करे माना उन घिटीअ में जो आयुसि छिनकार बि थियल हुयो, मिटी ज़मीन आली लॻी पई, ॾाढी थधिड़ी हवा पई लॻे, थधिड़ी हवा पई लॻे, सफ़ाई बि ॾाढी थियल हुई सुठी। हाणे असां साम्हूं हिकिड़ो दरवाज़ो हुजे, उन दरवाज़े ते पोड़ी हली दरवाज़े जे ॾे जो हली पोड़ी ॾिसां ॾियो त उन दर जे मथां हिकिड़ो संगे मरमर जे पत्थर जो जीअं कुबो थींदो आहे, इहो मतिलबु वॾो वंगु हुजे, उन दर ते वॾो वंगु हुजे ऐं उन जे अॻियां वरी महल जो दरवाज़ो हो, जेको सफ़ा ईअं सम्झ त ईअं मथे नज़र कर त ईअं कंध में सूर पए, एॾो मथे हो। असां दर ते पहुतासीं त पोड़ीअ दर खड़काई, दर जो खड़काई त घड़ी कान गुज़री दर खुलियो, असां वियासीं अंदरि। जीअं जो अंदरि वञा ॾिसां त कालीन विछाई पई आहे, बतियूं पई थियूं ॿरनि ॾीआ, दरवाज़ो टपी असां थोरो अॻिते हलियासीं त हिकिड़ो वॾो दालान हुजे, सहन हुजे, उन में आयासीं। उते ॾिसां त रेशम जो फर्श विछाए पियो, रेशम जो फर्श विछाए पिया, उते बि बतियूं पई थियूं ॿरनि, ॾीआ पिया था ॿरनि। ऐं दालान जे विच में मां ॾिठो त हिकिड़ो सनोबर जे काठ जो, सनोबर जो काठ महांगो थींदो आहे, उन जे काठ जो हिकिड़ो तख़्त ठहियो पियो आहे। उन तख़्त में मोती ऐं हीरा जुड़ियल आहिनि, उन जे मथां वरी हिकिड़ो रेशमी शामियानो आहे। मां अञा इहे शयूं ॾिसां पई त उन शामियाने मां अंदरां हिकिड़ी छोकिरी निकिती। अमीरुल मोमिनीन मां जो छोकिरी उहा ॾिठी, चोॾहीं जो चंड जे चइजे त उहो बि घटि आहे। छा त छोकिरी सुहिणी हुजे। छोकिरी उन शामियाने खां हेठि आई, मूंखे अची आई, छोकिरी सलाम कई, सलाम कई त मुंहिंजी इज़त वारी भेण, मरहबा, सुठो थियो तूं आईं। चई वरी उहा वेठी वेठी चई मां बि वेठसि। मूंखे चई त अदी, चई मूंखे पई भेण सॾे, मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे, मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे, उन को तोखे बाज़ार में या को किथे कंहिं मौक़े ते तोखे को ॾिठो, जवान बि आहे ऐं मूंखे ॾिसे थी न, मूंखां वधीक सुहिणो आहे उहो मुंहिंजो भाउ। उन जो तोखे ॾिठो आहे, सो हाणे तूं अदी हुन खां विसरे कान थी। उन जी दिलि थी चए त जेकर तोसां उहो शादी करे, असुल जेको सिस्टम हे असां कयो आहे न, सो मिड़ई तोखे मां उन सां मिलाइण जे लाइ कयो आहे। हू तोसां निकाह करण थो चाहे। चई त दिलि में सोच में त भला हाणे मां बि अकेली केतिरो रहंदसि, घर घाट ॾिठो मान, हेॾो भलो घर, छोकिरी सुहिणी सेबती, ज़ाहिरा भाउ बहिड़ो हूंदुसि, भला जी इज़त वारा आहिनि, त भला अकेलो मां बि केतिरो रहंदसि। इज़त सां करे थो त सुठी ॻाल्हि आहे, ऐं चए थी मूंखे ॾिठो अथई त अॼु ॾींहं ताईं वरी मूंखे हुन तंग बि न कयो आहे, त जेकॾहिं अहिड़ो शरीफ़ आहे त भला सुठी ॻाल्हि आहे। चई मां चयोमांसि त मां इन ते सोचां, पर चई मां न कावड़ वग़ैरह न कया। चई मां जो हिनखे इहो चए त हीअ ॾाढी ख़ुशि थी ऐं हिन ताड़ी वॼाई, ताड़ी वॼाई त हिकिड़ो दर खुलियो, साम्हूं ॾिसुमि हिकिड़ो दर खुलियो, दर खुलियो, उन मां हिकिड़ो नौजवान निकितो, भला कपिड़ा पातल हुजनि, कद जो पूरो, जिस्म ज़बरदस्त, बराबरि
छोकिरी त मां तव्हांखे ॿुधायमि त छोकिरी त सुहिणी, पर हे छोकिरी खां वधीक सुहिणो। हा, मां ॾिठो, मां जो न हिनखे ॾिठो त दिलि में चयमि त जेकॾहिं शादी थिए थी त सही आहे, हिन खां वधीक मूंखे केरु मिलंदो। चई हू आयो अची मूंसां गॾु वेठो, हीअ बि उहे ॻाल्हियूं पई ॻाल्हाए पई, मां बि ॻाल्हायां पई, हे छोकिरो बि ॻाल्हाए। चई पहर ताईं ईअं सम्झ त असां पाण में कचहरी कई। चई पहर खनि गुज़रियो त हिन छोकिरी वरी ताड़ी वॼाई। जीअं जो ताड़ी वॻी त ॾिसां त वरी ॿिए कमरे मां हिकिड़ो मौलवी, पोइ ॾिठ सम्झुमि त काज़ी आहे, ऐं 4 माण्हू उन सां गॾु। उहे आया, उहे बि सलाम करे वेही रहिया। जी तूं राज़ी हुजी त मां घुराया आहिनि, माना चई ॻाल्हियूं ॿोलियूं बि थी वियूं, हर शइ थी वई त निकाह थिए। हे काज़ी खे बि घुराए अथऊं, हे 4 शायदि बि जी बिस्मिल्लाह। पंहिंजी मर्ज़ी वारी कंहिंखां पुछण जी त मूंखे कान आई। चई निकाह थी वियो असांजो, निकाह थियो, लिखत थी निकाह जी, पोइ शाहिद जेके हुया उहे बि आया। चई हो छोकिरो ॾाढो ख़ुशि पियो थिए, ॾाढो ख़ुशि पियो थिए त ॾिस त हे कीअं थी वियो कमु। छोकिरे मूंखे चयो, चई हाणे थियो मुंहिंजो मुड़ुसु। उन मूंखे चयो त मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। चई त मां तोखे ॿुधायां, मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। मां चयोमांसि इहो शर्त वरी हिन महिल कहिड़ो थो ॿुधाई, हुयो त पहिरियों ॿुधाई आहे, पर ठीकु आहे ॿुधाए कहिड़ो आहे शर्त। चई मां चयोमांसि ॿुधाए शर्त। चई उथियो, जारे में क़ुर शरीफ़ पियो हो, चढ़ी मथे क़ुर शरीफ़ खणी, हेठि खणी आयो क़ुर शरीफ़। क़ुर शरीफ़ खणी मुंहिंजे अॻियां अची रखियईं। मूंखे चई हाणे हिन क़ुर शरीफ़ ते हथु रख, कसम खण त मूंखां सवाइ कंहिंखे बि न ॾिसंदी, मूंखां सवाइ कंहिं ॾे बि न निहारींदी। हाणे मुंहिंजे दिलि में त को न हो। मां चयो ठीकु आहे, मां कसम थी खणां, ज़ारा तोसां निकाह कयो अथमि, हाणे त ज़िंदगीअ जी ॻाल्हि आहे, मां छो कंदमि, मां छो पंहिंजो घरु फिटाईंदसि, तोखां वधीक मूंखे भला ॿियो केरु हूंदो। मां कसम खणां थी त बराबरि मां कंहिं ॾे नज़र न कंदसि। चई त हिन क़ुर शरीफ़ खणी रखियो, वरी वेठासीं कचहरी कईसीं। महीनो पूरो थी वियो असांखे, ॾाढा ख़ुशि हुजऊं, मां बि ख़ुशि, हू बि ख़ुशि, ॾाढा ख़ुशि हुजऊं। महीनो गुज़रियो, हिन मूंखे चयो त जे तूं मूंखे मोकल ॾे त मां बाज़ारि वञा कपिड़ा वठी अचां। की माना ॿाहिरि ई कोन निकिरंदो, जे तूं मूंखे मोकल ॾे त मां बाज़ारि वञा थोरा कपिड़ा वठी अचां। मां चयोमांसि त तूं मूंखे छॾ त मां वञा, मूंखे छॾ त मां वञा। मूंखे चई ठीकु आहे, तूं ई भला वञ कपिड़ा वठी। चई मां साॻी चादर पाती, पोड़ी उहा साॻी मूंसां गॾु, ऐं हिकिड़ी नौकरियाणी बि खयमि। निकितियूंसीं, हलंदियूं पहुतियूंसीं बाज़ारि में। बाज़ारि में पोड़ीअ जो वास्ते वारो दुकानदार, नौजवान दुकानदार हुजे, पोड़ी का उनखे सुञाणींदी। पोड़ी मूंखे चयो त इन छोकिरे दुकान वारो जेको छोकिरो आहे न, इन जो पीउ वियो आहे मरी, इन जो पीउ मरी वियो आहे, वॾी मिल्कियत अथसि, वॾी मिल्कियत, पैसो वैसो बि जाम अथसि। सो उन जे करे दुकान में बि माना हर शइ अथसि, पैसो जो जाम अथसि त दुकान में बि हर शइ अथसि। जेका शइ तोखे खपंदी न उहा हिन जे दुकान ते तोखे मिलंदी। यानी मूंखे त ख़बर न हुई, पोड़ी सुञाणीसि पई। ऐं वॾी ॻाल्हि त तूं भले बाज़ारि घुम आई आहे, बाज़ारि भले घुम, पर हिन खां भला कपिड़ा ऐं सहांगा कपिड़ा बि तोखे किथां न मिलंदा।
मां चयो सही आहे, भला तूं सुञाणीसि थी, तोखे ख़बर आहे त सही आहे, मूंखे बि त कपिड़ा वठिणा आहिनि। पोड़ी अॻिते थी हुन दुकानदार खे चयो त हिन छोकिरीअ जे लाइ भला कपिड़ा कढ। हुन चयो हाज़ुर। हुन चई त कपिड़ा कढिया, पोड़ीअ जो चयसि त हुन कपिड़ा कढिया। कपिड़ा कढियईं, असां पैसा पुछियासींसि, हिन चयो त मूंखे पैसा न खपनि। कपिड़ा चई चूंड करे जेके खपनि पिया उहे कपिड़ा, मूंखे जेका ज़रूरत हुई मुड़ुस जे लाइ, पंहिंजे लाइ जेका ज़रूरत हुई सभु कपिड़ा ऐं चूंडे खयमि। मां चयो ॾे ख़बर हाणे हिननि जा पैसा घणा थिया। चई त न, पैसा मूंखे न खपनि, बसि ईअं सम्झो त अॼु तव्हां मुंहिंजा महिमान, मुंहिंजे तरफ़ां इहा महिमानी अथव। पोड़ीअ चयसि बाबा जेकॾहिं तूं पैसा नथो वठी न पोइ खण पंहिंजा कपिड़ा, असांखे न खपनि। पोड़ीअ जो हिनखे इहो चयो त बसि खण कपिड़ा, असांखे न खपनि। त हिन चयो त मां कसम खयो आहे मूंखे तव्हां खां पैसा वठणा न आहिनि, मां कसम खयो आहे मूंखे तव्हां खां पैसा वठणा आहिनि। इते का चई हिन हे मूं ॾे निहारे पियो, पर चई मूंखे त पंहिंजे मुड़ुस कसम खणायो हो न क़ुर शरीफ़ जो, पहिरें ॾींहुं क़ुर शरीफ़ ते मूंखे कसम खणायो हुई त ही कसम खण त कंहिं ॾे निहारींदीअ न। चई मां हुनजी अखि मां सम्झां पई त माना हिन में आहे, पर सम्झां पई त ॼण को पोड़ीअ जो बि हिन सां को राब्तो हुयो। पोड़ी हिन सां ॻाल्हाए पई त सम्झां पई, पर हाणे हुई पोड़ी आई हुअसि उन सां गॾु, तो मुड़ुस बि उहा गॾे ॾिनी। चई हुन चयो मां कसम खयो आहे मां तव्हां खां पैसा न वठंदुसि, बाक़ी जेकॾहिं तव्हां ॾियण था चाहियो त मूंखे इहा छोकिरी हिकिड़ी चुमी, सभु सामान मुफ़्त में अथसि। पोड़ीअ मूंखे चयो अम्मा ॿुधे चरियो छा थो चवई, भला जेकॾहिं चवे थो हेॾा पैसा आहिनि, हूअं केॾा पैसा ॾींदासीं, तो भला हिन चरे जो खणी तूं चवणु कर। मां चयोमांसि अम्मा तोखे ख़बर न आहे त मूंखे मुड़ुस पंहिंजे क़ुर शरीफ़ ते हथु रखायो, निकाह थियो हो त पहिरियों शर्त मूंसां हुन उहो रखियो। पोड़ीअ चयो त न छा आहेसि, तूं चुप कजांइ, इन में का अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, ऐं पैसा बि बचंदा। ही पोड़ीअ मूंखे वठी न ॾिनो, पोड़ीअ वठि न ॾिनो, का ॻाल्हि कान्हे मां जो वेठी आहियां, पैसा बि बचनि था। चई बसि मुंहिंजो बि को बसि ईअं दिमाग़ु औरताणो अकुल। मां बि चयो भला तुंहिंजी जे मर्ज़ी आहे। की मां खणी अखियूं बंदि कयूं, की मां अखियूं बंदि कयूं, पर चादर जेका हुई त मां चई चादर हीअं मथे कई त जीअं बाज़ार मां माण्हू था वञनि त केरु माण्हू खे ॾिसे न। चई हो चरियो जो और ते थियो, मां त चरियो चवांसि न जो हेॾा पैसा कोन पियो छॾे न ॼाण न सुञाण, त चई हीअं और ते थियो, हीअं और ते थी, पर चई मूंखे चक जो हयईं त मुंहिंजे गिटे मां ईअं बाक़ाइदे मास जी बूटी पटिजी आई, बाक़ाइदे मास जी बूटी पटिजी आई, ऐं ईअं मां ॾिठो त माण्हू खां रतु वहणु लॻो, पर एॾी मूंखे तकलीफ़ थी जो मां त किरी पियसि बेहोश। पोड़ीअ खणी मूंखे पंहिंजे हंज में खयो, ईअं मटण सटण लॻी, ईअं जो घड़ी खां पोइ अखियूं खोलियां ॾिसां त दुकान खे तालो लॻो पियो आहे, जीअं दुकान में आया। पोड़ी आहे सो मुंहिंजे मथां वेठी थी रोए त ख़ुदा हिनखे मुसीबत खां बचाए,
ख़ुदा हिनखे मुसीबत खां बचाए। मूंखे चई त हाणे उथ घर हल, पर दिलि पकी कजांइ। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेॾी महिल घर हलूं न त तूं छा कजांइ जो चइजांइ त मुंहिंजी तबियत सही न आहे, मुंहिंजी तबियत सही न आहे। तूं हलण सां हली बीमार वांगुरु हली ऐं सुम्ही पइजांइ। मां तुंहिंजे मथां विझंदसि वॾी चादर, पोइ हिकिड़ी दवा खणी ईंदसि, उहा दवा तोखे पियारींदसि। उन सां हे जेको इहो ज़ख़म थी वियो थी न, इहो ज़ख़म बि तुंहिंजो जल्दी छुटी। मां चयो त माना पोड़ीअ जी का चाल हुई। मां बि बेअकुलाई कई, पर हुई का पोड़ीअ जी चाल। हे पोड़ी सॼो को प्लान ठाहियो कि नेठि उथियमि, ज़ाहिर हाणे घर त वञिणो हो, पर चई हाणे माना मूंखे अची सिर जी लॻी त कीअं मां मुड़ुस जो कसम भॻो, क़ुर ते मूंखां मुड़ुस कसम खणायो, ऐं हाणे जे ॾिसंदो त मां उते कहिड़ी सफ़ाई पेश कंदसि। ॾाढो डिॼां पई, मूंखां पेर ई कोन पिया खॼनि, ईअं सम्झो त मण जो पेर थी वियो। नेठि पोड़ी मूंखे टेक ॾेयूं हली, बराबरि घर जो पहुतसि त हाणे ॿियो त को बिलो कोन हो। पोड़ीअ वारो ई चवणु कयुमि, ईअं बीमारीअ जो मिखिर करे ऐं सुम्ही पियो। त पोड़ीअ मुंहिंजे मथां खणी चादर विधी, जीअं माण्हू सुम्हंदो आहे। पोड़ीअ मूंखे दवा बि पियारी। राति थी, मुंहिंजो मुड़ुसु आयो, मूंखे चई त अॼु जो तूं हे ॿाहिरि घुमी आई आहीं, तोखे वरी पोइ छा थी वियो? मां चयोमांसि मुंहिंजी तबियत सही न आहे, मथे में मूंखे सूरु, मूंखे मथे में सूरु आहे। चई हे उथियो सो मेणबती हिकिड़ी ॿारी, मेणबती जो ॿारी। चई त हाणे राति जो त हूंदे हुई न, मेणबती जो ॿारी त सोझिरो जो थियो त मुंहिंजे मुंहं ते नज़र पइजी वियसि। मूंखे चई हे तोखे इहो ज़ख़म छा जो आहे? ऐं सो बि हे नरम गोश्त, धकु ॿकु लॻे त भई हिते धकु कीअं लॻंदो, इहो तोखे ज़ख़म छा जो आहे? चई मां चयोमांसि मां वटि मिखर त आहिनि। चई मां चयोमांसि त तोखां मोकल वठी मां बि वियसि आहे बाज़ार जे अॼु कपिड़ा वठण। उठ पे हमरा कायूं आयो, मांखां बि उठ खे को अची वियो टाह, सो उठ जो मूंखे पासो लॻी। उन ते वरी उठ ते हुयूं काठियूं रखियल, काठियूं लॻल हुयूं, सो उठ जो टाह खाधो त उहा काठी बि अची मूंखे लॻी। उन जे करे मुंहिंजो जेको कपिड़ो चादर आई, उहा चादर फाटी वई ऐं मूंखे हे ज़ख़म थी। ॾिसींदो तूं पाण, तोखे ख़बर कान्हे त घिटियूं केॾियूं सोड़ियूं। चई त मां जो हिनखे चयो, हिन चयो त ठीकु आहे, मां सुभाणे ई वञी बादशाह खे थो चवां त जेके बि शहर में इहे जत आहिनि काठ वारा न, उन्हनि सभिनी खे फांसी ॾे। जेके बि जत काठ वारा आहिनि न, उन्हनि सभिनी खे, काठियुनि वारा उन्हनि सभिनी खे फांसी ॾे। मां चयोमांसि हे तूं छा थो करी? हिकिड़े भला कयो, उन जे करे ॿियनि कहिड़ो ॾोहो कयो? सो हिकिड़े बि सायो करे त कोन कयो, उठ हुनजो टाह खाधो। सायो करे त हुन कोन कयो। हिन चयो त न तूं छा बि चयो, मां सुभाणे इहा अमीरुल मोमिनीन जो जेको आहे वज़ीर न जाफ़र, मां जाफ़र खे इहा दाह ज़रूरु ॾींदुसि, दाह ज़रूरु ॾींदोमांसि। ऐं चवनि तूं वेही ॾिसजांइ त इहो इन सभिनी खे माराई। मां चयोमांसि तूं इहो छा थो करी? मुंहिंजे करे हुन ग़रीबनि खे तूं माराई। मुंहिंजे बसि ईअं सम्झ त क़िस्मत में इहो धकु लिखियलु हो। हुन चयो त न, मां ज़रूरु ईअं कंदुसि। मां चवांसि त ईअं न कर, हो चए त न मां ज़रूरु ईअं कंदुसि। ईअं असां में थोरी ॼण ॻाल्हाइण में तेज़ी थी वई। चई मां जो न घणो ज़ोर पई रखां त तूं ईअं न कर, न कर। हो चए त न मां हीअं कंदुमि, ऐं मां तेज़ बि थी वईमांसि। त चई हिनखे शक पइजी, हिनखे शक पइजी त माना ॻाल्हि का ॿी आहे, इहा मूंसां कूड़ पई थी हले। चई मूंखे चई त बसि हाणे बहाना न कर, मां सम्झी वियुसि। तो मूंसां जेको कसम खयो हो न, तो कसम टोड़ियो, तो जेको न मूंसां कसम खयो हो, उहो कसम टोड़ियो।
चई ईअं चई ऐं हिन तेज़ हिकिड़ी दांह कई। जीअं दांह कई त साम्हूं कमिरो हुजे उन कमिरे जो दर खुलियो। चई हिन जीअं दांह कई रड़ कई न दर खुलियो। उन मां 7 हिकिड़ा कारा हबशी गुलाम निकिता। जीअं उहे निकिता त उन्हनि मूंखे उतां खट तां खणी ऐं हेठि रखियो। खट तां खणी मूंखे हेठि लाथो। हिन मुंहिंजे मुड़ुस हिकिड़े गुलाम खे चयो त हिन जो कंधु पकड़ ऐं मथे ते चढ़ी बीह। ॿिए खे चई त हिन जे गोॾनि ते बीह, गोॾनि ते बीह। वरी टियों आयो, उन जे हथ में तलवार आई। उन चयसि त साईं जे हुकुम करी त माने तलवार सां 2 टुकर कयांसि। 2 टुकड़ा करे दरिया में खणी था उछलायूं त पाणी मच्छियूं खाई वेंदा। अहिड़े माण्हूअ जी सज़ा अहिड़ी हुजणु खपे जेको पंहिंजो वाइदो टोड़े। चई हिन गुलाम खे चयो त ए सैद नालो गुलाम जो, हिन जी मुंडी कट। चई हुनजो चयसि त गुलाम तलवार खणी सिधो मुंहिंजे मथां आयो। चई मुंहिंजे मथां बीही ऐं मूंखे चई त मुंहिंजी मालकियाणी। चई मां हो त गुलाम हुयसि, ज़ारा मां हुनजी ज़ाल हुयसि। मूंखे गुलाम चयो त मुंहिंजी मालकियाणी कलमो पढ़, कलमो पढ़ त मां तोखे मारियां। पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, जेकॾहिं का तुंहिंजी आख़िरी तमन्ना हुजे त ॿुधाए, छो जो तुंहिंजी ज़िंदगी ख़तमु थियण वारी। कलमो बि पढ़ ऐं जेकॾहिं का तमन्ना अथई त उहा ॿुधाए। मां हुनखे चयो त मूंखे थोरी मोहलत ॾे त मां आख़िरी वसियत कयां। थोरो पोइते थी बीठो। मां ईअं पंहिंजो कंधु मथे खयो, पंहिंजे हाल ते गौर करणु लॻसि। छा इज़त हुई मुंहिंजी, हिते आयसि त कहिड़ो मुड़ुसु मिलियो, केॾी इज़त मुड़ुसु मुंहिंजी करे पियो, ऐं वरी केॾी मां हिन महिल ज़लील थी आहियां। ईअं सोचींदे सोचींदे मूंखे अखियुनि में पाणी अची वियो ऐं मां रोअण लॻसि। मां रोआं पई पर हो बाक़ाइदे गज़बनाक अखियुनि सां मूं ॾे ॾिसे पियो मुड़ुसु। अमीरुल मोमिनीन मां हीअं रोआं पई, हो जलाद तलवार खई बीठो आहे, गुलाम मथां बीठा आहिनि, मां रोआं पई, हिन खे ॾिसी रोआं पई। जीअं मां हिन ॾे पई ॾिसां त हिन खे सम्झां पई त अञा कावड़ पई अचे। मां इहो पई चवां त मां रोई हिनखे परचाईंदमि, रोई हिनखे रोआं थी, मन मुंहिंजे रोअण ते हिनखे रहम अचे ऐं मुंहिंजे मारण खां बाज़ अचे। भले भला मुंहिंजी सॼी मिल्कियत बि खणे, पर चई त न, मूं ॾे ॾिसे पियो कावड़ मां, बाक़ाइदे चई मूंखे गारियूं पियो ॾे, गारियूं पियो ॾे। माना हुनजी कावड़ ढरी थिए ई न पई। ईअं दांह करे गुलाम खे चई त तोखे मां छा चयो, हिन जा 2 टुकड़ा कर, 2 टुकड़ा कर, बसि मुंहिंजी हिन मां जिंद छॾाए, मूंखे हाणे हिन जी ज़रूरत न आहे। अमीरुल मोमिनीन मूंखे पक थी वई त ज़िंदगी पूरी आहे। सफ़ा मायूस थी बीठसि। चयमि त हाणे जे बचाए त रब बचाए, बाक़ी हाणे हिते बचाइण वारो त केरु बि। बसि ईअं सफ़ा आसरो पले रब ते रखी ऐं थोड़ियूं अखियूं ढाड़ियूं कयुमि त खड़को थियो, ॾिसां त पोड़ी पई थी अचे। पोड़ी जीअं आई, पोड़ी अची इन मुंहिंजे मुड़ुस जे पेरनि ते किरी पई। जेका पोड़ी मूंखे वठी वई, जेका घरां बि मूंखे वठी वई, वरी हितां बि मूंखे वठी वई, सॼो जेको पोड़ीअ रंग कयो। चई पोड़ी जो जीअं आई, पोड़ी अची हिन जे पेरनि ते किरी पई। पेरनि ते किरी हिन जे पेरनि खे चुमियूं ॾियणु लॻी, चुमियूं बि ॾेसि पई, रोए बि पई। चएसि पई पुट, मां जेका न तुंहिंजी तरबियत कई आहे ऐं जीअं मां तुंहिंजी ख़िदमत कई आहे, तोखे तातियो अथमि, निपायो अथमि। मां जेका तुंहिंजी तरबियत कई आहे ऐं जेका तुंहिंजी मां ख़िदमत कई आहे,
इहो जेको मुंहिंजो हक़ु अथई उन हक़ जे बदिले हिन छोकिरी खे माफ़ कर, छो जो हिन छोकिरीअ को गुनाह न कयो आहे जंहिंजे करे तूं हिनखे सज़ा थो ॾे। हिन को गुनाह न कयो आहे जो तूं हिनखे बेगुनाह मारी थो। अबा तूं अञा नंढो आहे, पाण ते एॾो गुनाह जो पार न खण। ऐं तोखे ख़बर आहे त कातुल खे क़तल जी सज़ा मिलंदी आहे। भला जेकॾहिं तोखे नथी वणे त खणी छॾे ॾेसि। ईअं चई वरी पूड़ी रोअण लॻी, पुट जी ख़ुशामद पई करे। पुट खे जो कसम विधई, पंहिंजा वास्ता विधईंसि ऐं रोए बि पई, पेरनि ते चुमी पई ॾेसि, हथनि ते चुमी पई ॾेसि। चई माना मुंहिंजे रोअण ते हुनखे कोन पियो अचे, मुंहिंजे रोअण ते अञा कावड़ पई अचेसि, पर माउ जो हिनखे चयो ऐं माउ इहो बि चयसि त हिन जो ॾोह न आहे। पोइ अलाए चई उहा ॻाल्हि अलाए माउ जा वास्ता माना हेॾनि ढरो थियो ऐं राज़ी थियो। चई त ठीकु आहे, मां तूं चईं थी त मां हिनखे माफ़ु कयो, अमां तूं चईं थी त मां हिनखे माफ़ु कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, हूअं मारियांसि हा पर मुंहिंजी दिलि भॼी पई आहे। हाणे हिन ते मां को निशान अहिड़ो कंदुसि जो जॾहिं बि ॾिसे त मूंखे यादि करे, उमिरि भर ताईं हुजेसि, या जेको ॾिसे त हिन खां पुछे। मारियांसि मां कोन थो, हूअं मारियांसि पियो, चवां पियो ॿ टुकड़ा करे उछलायांसि, हाणे मारियांसि कोन थो, तो चयो आहे, पर इहो आहे त निशानी मुंहिंजी हूंदसि। जॾहिं बि निशानी ॾिसंदी त मां मुंहिंजो यादगीरो ईंदुसि, ॿिया ॾिसंदसि त हिन खां पुछंदसि। ग़ुलाम बीठा, ग़ुलामनि खे चई त हिन जा कपिड़ा लाहे, कपिड़ा लाहे, चई बाक़ाइदे मूंखे कपिड़ा मुंहिंजा लाहे, बाक़ाइदे मूंखे टंगियई मथे। ग़ुलाम खे हुकुम कई, ग़ुलाम हिकिड़ी लठ खणी आयो, लकुण, चई त हिनखे मार। उन मूंखे मारण शुरू कयो। चई हुन मूंखे एॾा धक हयईं, माने औरत में सह पकड़ी, पर चई मूंखे एॾा धक हयईं, सम्झां पई त मुंहिंजे पुठीअ तां मतिलबु निशान थींदा पिया वञनि। निशान त पंहिंजी जाइ ते, पर हाणे रतु वहण पियो शुरू थिए, एॾी तकलीफ़ थी, चई मां मार खाईंदी बेहोश थी। मां जो बेहोश थी वियसि त हिन ग़ुलामनि खे चयो त हाणे राति थिए न त हिनखे हितां खणिजो। पोइ अम्मा खे चइजो, हिन पोड़ीअ खे चइजो, पोड़ीअ खे पाण सां गॾु वठी वञिजो, जिथां पोड़ी हिनखे वठी आई हुई न उन घर में छॾे अचो। राति थी, उन्हनि ग़ुलामनि चई मूंखे खयो, पोड़ी बि गॾु आहिनि, पोड़ी ॿुधाइनि, मूंखे अची पंहिंजे घर में छॾे। सॼी राति चई मां बेहोश पई। सुबुह थियो, होश आयो, नौकिरियाणी चाकरियाणी त घर में हुयूं मुंहिंजे में। चई का मल मका दवाऊं हेॾां होॾां, उहे मां मखियूं, थोरो मुंहिंजी हालत सही थी, पंहिंजे जिस्म जो इलाज कराइनि। पर इहो आहे त निशान मुंहिंजे पुठीअ ते थी विया, ज़ख़म छुटी विया, निशान थी विया। 4 महीना पूरा मां बिस्तरे ते पई, मुंहिंजो इलाज थियो पिए, तां त मूंखे फ़ाइदो बि पियो, ऐं हाणे मां ठीकु थी वियुसि। हाणे जो मां ठीकु थियसि, मां वरी निकितसि पोइ उन घर ते, पाण वारे मुड़ुस वारे घर, जिथे मूंसां जी सॼी वारदात थी। बसि ईअं अलाए कहिड़ो ख़्यालु अची वियो, मां वरी वियसि, थी त मूंसां हेॾी। चई वञा जो ओॾहें, अड़े हे छा, आई हुयसि त ॾिठी हुयमि त गली सॼी घिटीअ खे फुहारा थियल हुया, सफ़ाइयूं थियल हुयूं, हेॾो महल, पर हिते जो अचां त ॾिसां त उहो घरु सॼो ड्रथल खंडर लॻो पियो, उहो घरु त सॼो खंडर लॻो पियो आहे, ढिग मिटीअ जो,
पर उहा घिटी सॼी ख़तम थी वई आहे, मिटीअ जो ढेर लॻो पियो। पुछा छा कयमि, पर मूंखे कंहिं बि कोन ॿुधायो त हिन सां छा थियो, हिन घर जा मालिक विया काॾे ऐं हीउ घर कीअं तबाह थियो, कंहिं बि मूंखे कोन ॿुधायो। पोइ चई मां पंहिंजे हिन वेगी भेण ॾे वियुसि, वेगी भेण ॾे उते वियुसि। हाणे ॿियो त केरु कोन हो, पोइ वेगी भेण वटि वियुसि। उते जो अचां ॾिसां त उन सां गॾु हुई ॿ कारियूं कुतियूं। मां अची भेण सां मिलियसि, पंहिंजी सॼी ॻाल्हि ॿुधाई। भेण चयो त अॼु ज़माने जा जूं गर्दशियूं आहिनि, इहे लाह चढ़ा ज़माने जा आहिनि, हर कंहिं ते अचनि था, केरु बचियो आहे इन खां, पर वरी बि रब जो शुकुर कर त सही सलामत आहिनि। उन खां पोइ मूंखे भेण वरी ने पंहिंजो किसो सॼो ॿुधायो त हे कुतियूं छो कयूं अथमि, जेको ख़लीफ़े खे कल्ह ॿुधायो, सॼो किसो मूंखे ॿुधायो। चई हाणे असां ॿई पाण में गॾु पई रहूं, ऐं हाणे मां ज़बान ते शादीअ जो ज़िक्र ॾां थो, शादीअ जो ज़िक्र ॾां थो, दिलि ई पलिजी वई शादीअ खां। पोइ वरी हीअ मुंहिंजी भेण जेका सौदो वठणु वई, इहा बि अची असां सां गॾु रही। पोइ हाणे इहा रोज़ वेंदी आहे शहर ॾे, ज़रूरत जो जेको सामान हूंदो आहे उहो वठी ईंदी आहे। असांजी भेण रोज़ वेंदी हुई, कल्ह बि असांजी भेण ईअं वई सौदो वठणु, इहो हमाली उते मिली वियुसि, जो इन हमाली खे वठी आई। हमाली तरसी पियो असां वटि, वरी इहे 3 कलंदर आया, वरी तव्हां आयव। इहो जेको असां वटि इहो वाक़ियो थियो, तव्हां बि ॾिठो, जहिड़ो असांजो हाल हो असां तव्हांजी ख़िदमत कईसीं। पर इहो आहे त असां सभिनी सां शर्त इहो रखियो होसीं त असां खां पुछिजो न। पर पोइ हुननि जो पुछियो, पोइ चयोसीं त हाणे पुछियो अथव त तव्हांखे मारींदासीं, पर पोइ हुननि चयो त हाणे मारियो न, असांजो तव्हां किसो ॿुधो। जो कलंदरनि चयो त असांजो किसो ॿुधो, मारियो न। पोइ हुननि पंहिंजा पंहिंजा किसा बयानु कया। किसा जो बयानु कयनि त पोइ असां हुननि खे माफ़ु कयो। जे अॼु असां साईं तव्हां वटि न चऊं हा त कंहिंखे बि ख़बर असांजे किसे जी न पई आहे। ख़लीफ़े जो इहो किसो ॿुधो, ख़लीफ़े खे ॾाढो तइजब थियो। ख़लीफ़े पंहिंजे वज़ीर खे चयो त हे सॼो किसो लिखराए, अजीब किसो आहे हिन भेनरुनि जो, इन कलंदरनि जो, इहो सॼो किसो लिखराए। ऐं असांजो जेको सरकारी कुतुबखानो आहे उन में इहो किताब रखाए। इहो करे पोइ वॾी भेण खे ख़लीफ़े चयो त भला ॾे ख़बर, तोखे इहा ख़बर आहे त हूअ काथे आई आहे जंहिं तुंहिंजे भेनरुनि ते जादू कयो। उहो जेको बला खे छॾाई, उन चयसि त अमीरुल मोमिनीन मूंखे हुन कुझु पंहिंजा वार ॾिना हा, मूंखे चयईं त जॾहिं बि मूं में कमु पवई न त इन वारनि मां हिकिड़ो वार साड़जां त मां अची वेंदसि। ख़लीफ़े चयसि त मूंखे हिकिड़ो वार ॾे। छोकिरी हिकिड़ो वार ॾिनो, ख़लीफ़े चयो त हिनखे साड़ियो। जीअं हुनजी धप पकड़ी त बाक़ाइदे सॼो ख़लीफ़े जो महल ईअं लुॾणु लॻो, ऐं जीअं खिविण थींदी आहे तजला खिविण जा, ईअं थिया, ऐं उहा अची जिनड़ी पइजी। हाणे उहा जिनड़ी इस्लाम क़बूल करे चुकी हुई, उन अची पहिरियों ई सलाम कयो। सभिनी चयसि वालेकुम अस्सलाम। हुन चयो त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिन छोकिरी मूंसां भलाई कई, मुंहिंजी जान बचाई हई, मां हिनखे ओतिरो बदिलो त न पई ॾेई सघां, छो जो मूंखे हिन मौत मां छॾायो, मुंहिंजे दुश्मन खे मारी, पर जेको कुझु हिन जे भेनरुनि हिन सां कयो हो उहा बि मूंखे ख़बर हुई। सो उन जे करे मुंहिंजी दिलि इहा पई चए त हिननि खां बदिलो वठां, ऐं मां हिननि खे कुतियूं करे छॾियूं। पहिरियों मुंहिंजी दिलि चए पई त मां हिननि खे मारियां, पर चई त दिलि में सोचियमि त जे मारियां त वरी बि हिन जूं भेनरूं हिन मथां हिनखे ॾुख थियो, भला पोइ बि जहिड़ियूं त हूंदसि। चई जेॾो हिन मूं ते थोरो कयो हो त मां पई चवां त हिन जे भेनरुनि ॿिन्ही खे मारियां।
पर पोइ सोचियुमि त मारींदीमान त थी सघे थो हिनखे ॾुखियो लॻे, भला वरी बि त भेनरूं त हो बदनियतियूं हीअ त पंहिंजे नियत वारी आहे न। सो मां उनजे करे हिनखे कुती करे छॾियो। हाणे अमीरुल मोमिनीन, जेकॾहिं तूं चाहीं त मां तुंहिंजे करे हिन छोकिरीअ जे करे मां हिननि खे वरी साॻियो माण्हू कयां, छो जो मां बि हाणे मुस्लमान थी आहियां। ख़लीफ़े चयसि त हाणे हिननि सां घणी थी आहे, तूं हिननि खे हाणे माण्हू कर, हिनखे माण्हू कर त पोइ थो मां हिन जंहिंखे मार मिली छोकिरीअ खे उनजी वरी पोइ थो पुछा ॻाछा कराए, पहिरियों तूं हे मसइलो हल कर। ऐं जेकॾहिं मूंखे ख़बर पई त हीअ छोकिरी सची थी चए हिनखे बराबरि अहिड़ो मारियो आहे हुननि, त मां हुनजो बदिलो वठी ॾींदुमि। जिनड़ी चए त ठीकु आहे अमीरुल मोमिनीन, ॾिसो मां हिननि खे सही थी कयां। ऐं वॾी ॻाल्हि इहा त जंहिं हिन छोकिरीअ जी ॻाल्हि था कयो न, त जंहिंखे मार मिली आहे न, मां उन माण्हूअ जी बि तव्हांखे ॿुधायां थी जंहिं हिन छोकिरीअ खे मारियो आहे, हिन ते जेको ज़ुल्म कयो अथई। पर बादशाह सलाम ख़लीफ़ा अथई हो तुंहिंजो वेझो माइट, छो जो हिनखे चए कोन पियो त सुभाणे मां वञी बादशाह खे चवंदो त सभिनी खे फांसी ॾे। ही मां ॿुधायईं थी, पर अथई तुंहिंजो वेझो माइट। हिते वरी सभु परेशान थी विया। उन खां पोइ जिनड़ी छा कयो, हिकिड़ो पाणी जो प्यालो खईं, उन ते कुझु पढ़ी अहिड़ा लफ़्ज़, ऐं उहो पाणी हिन कुतनि ते खणी हारे जे पंहिंजी असली शिकिल में अची वई। हिन जीअं ईअं चयो त उहो कुतनि मां किरी वियो, साॻियूं माई थी वई। ख़लीफ़े चयसि हाणे हे त ॾाढो भलो कई, पर हो त मूंखे ॿुधाए न त केरु आहे जेको चई थी त मुंहिंजो माइट आहे, जंहिं हिन वीचारी सां हेॾो ज़ुल्म कयो आहे, हिन वीचारी सां हेॾो ज़ुल्म कयो अथई, इहो त तूं मूंखे ॿुधाए न उहो केरु आहे। चई ख़लीफ़ा ॿुधंदे? चई हा। इंसाफ़ कंदे? चई हा। चई ख़लीफ़ा उहो अथई तुंहिंजो पुटु पंहिंजो अमीन नालो, ख़लीफ़े हारून रशीद जो पुटु। चई उन हिन छोकिरीअ जे सूंहं जी हुस्न जी तारीफ़ ॿुधी चालाकीअ सां इन छोकिरीअ वीचारीअ खे इहो घुराई, इहो आहे त हिलाल तरीक़े सां निकाह कई। ऐं अटकल इहा कई जो छोकिरीअ खां कसम खणाई, उन जे करे शरई तौर बि हुनखे सज़ा नथी अची सघे, छो जो छोकिरी कसम टोड़ियो, छोकिरीअ कसम टोड़ियो, छोकिरी पाण भला ॾिसी वियासीं छोकिरी कसम खयो। इहो आहे त छोकिरी खे मारण जो इरादो कयो हुई, पर पोइ तुंहिंजी तरबियत ख़ुदा खे डिॼी न उनखे माना जेरो छॾियो, ऐं हिनखे रुॻो कोड़ा आई। ख़लीफ़े जेॾीमहिल हिन जी ॻाल्हि ॿुधी, ख़लीफ़ो अजब में अची वियो। चई त पाक आहे उहा ज़ात ख़ुदा जी जेको बुज़ुर्ग ऐं आलीशान आहे, जंहिं मूं ते हेॾो अहसान कयो आहे, मूंखे ख़लीफ़ो कयो अथई, ऐं हिन ॿिन्ही छोकिरियुनि खे बि जादू मां निजात मिली। पर हाणे हिन छोकिरीअ जे किसे मां, जंहिं छोकिरी खे मार मिली आहे, इन जे किसे मां हाणे मूंखे ख़बर पई, ख़ुदा जो कसम मां अहिड़ो कमु कंदुसि जो मूंखां पोइ तारीख़ में लिखियो वेंदो। घुराई पंहिंजे पुट खे, उन खां पुछियईं सुञाणी थो हिन छोकिरी खे, ॿुधाए हिन छोकिरी जो छा चकर। हुन बि सॼी ॻाल्हि ॿुधाई, छोकिरी सची ॻाल्हि। ख़लीफ़े काज़ीअ खे घुरायो ऐं उन गवाहनि खे घुरायो, शाहिदनि खे। काज़ी बि आयो, गवाह बि आया, टिनी कलंदरनि खे चई ॾोथो, पहिरीं छोकिरी ऐं वॾी भेण ऐं उन जूं ॿ भेनर जेके कुतियूं थियूं, इन्हनि टिनी जो निकाह कराई टिनी कलंदरनि सां।
टिनी कलंदरनि सां, वॾी भेण ऐं जेके सॻियूं भेनर कुतियूं थियल हाणे माण्हू थियूं, हाणे थियूं 3 इहे, होॾां 3 कलंदर, टिनी जो निकाह कराई इन्हनि सां, कलंदरनि सां। कलंदर बि राज़ी थिया। अब तव्हांखे का एतिराज़ु? असांखे एतिराज़ु न आहे, छो जो घर खाट त उहे वीचारा छॾे आया हुआ न, ऐं उहे पाण बादशाह बि हुया। सॼो ॾाज में ज़रूरत जो सामान बि ॾिनई, जे रहो तव्हांजूं पघारूं बि हिते हलंदियूं, हर हिक खे महल बि अलॻि रहण जे लाइ थो ॾियां। हाणे जंहिं छोकिरी खे मार मिली, पंहिंजे पुट खे चयईं त बाबा हिनखे पाण सां रख, हिन सां तो निकाह कयो आहे, हिनखे पाण सां रख। निकाह कयो अथीसि, हिनखे पाण सां रख। घणो सामान उन छोकिरी खे बि ॾिनई, ऐं भले खां भलो बाबा हिनखे महल ॾियो। बाक़ी रही सौदे आइण वारी छोकिरी, सौदे आइण वारी छोकिरी, उन सां ख़लीफ़े पाण शादी कई, सौदे आइण वारी छोकिरी सां। उन लाइ बि अलॻि महल हिकिड़ो मखसूस कई, नौकर चाकर बानियूं उन्हनि खे ॾिनई, उनजी पघार मुक़ररु कई, पर पंहिंजे ई महल जे वेझो उनखे महल ॾिनई। माण्हुनि खे जो ख़लीफ़े जी पोइ त सॼे बगदाद में ॻाल्हि मशहूरु थी वई। माण्हुनि खे ख़बर पई त भाउ ख़लीफ़े वटि अहिड़ो वाक़ियो थियो आहे, 3 कलंदर आया हुआ, उन कलंदरनि सां मिसाल हिकु कलंदरनि जो किसो हो, ऐं हिन टिनी छोकिरियुनि वारो। माण्हुनि ॿुधो, माण्हू अजब में आया, ख़लीफ़े जे अकुल जी बि साराह कयनि, ख़लीफ़े जे सखावत जी बि साराह कयनि। ख़लीफ़े चयो त हाणे जेको आहे न, हाणे इहा सॼी कहाणी नैसर जेका आहे सा लिखी ऐं तारीख़ी कुतुब खाने में रखो। ख़लीफ़े जे हुकुम सां पोइ कहाणी लिखी, बगदाद जो जेको सरकारी कुतुब खानो उन में ख़लीफ़े उहा कहाणी रख। इहा कहाणी थी 3 भेनरुनि ऐं हुन हमालीअ वारी पूरी। सुभाणे इंशाअल्लाह वरी नई कहाणी।